Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सिंध में ईद जे ॿिए ॾियारे ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि में पीउ ऐं संदसि ॿिनि पुटनि समेत 7 ॼणा क़तल। पिरियालो भरिसां शर बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार भड़की पियो। ॻोठ जवान शर में जाबदारनि फायरिंग करे गहमार ख़ान शर ऐं संदसि ॿिनि पुटनि राज़ मोहम्मद ऐं अर्ज़ मोहम्मद खे क़तल करे छॾियो। ख़ानपुर भरिसां ॻोठ हयात झलण में जवाबदार सुल्तान झलण भाउ दिलदार झलण सां गॾिजी ज़ाल ज़हूरा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मदे जी भरिसां ॻोठ ख़ुदा बख़्श बिरोही में सौटरनि में झेड़ो। फायरिंग में कैफ बिरोही क़तल ऐं सुभान बिरोही ज़ख़्मी। सेवण में मोटरसाइकिल सवार जवाबदारनि जे फायरिंग में नूर नबी लाखो क़तल। मोरो भरिसां ॻोठ अली ख़ान खोसो में संगावती तकरार तां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल 2 ॼणनि मां हिकु नवाब शाह अस्पताल में दम ॾेई छॾियो। मक़तूल गुलशन खोसो जो लाश घर पहुचण ते कोहराम। ज़ख़्मी कामिल खोसो जी बि हालत नाज़ुक। धुरनि में छिक ताण बरक़रार। शिकारपुर मां ॾींहुं ॾिठे जो 4 वरनि जो ॿाड़ो अगवा। CCTV फुटेजिस मंज़र आम ते अची विया। कासाई पाड़े मां मोटरसाइकिल सवार जवाबदार ॿाड़े अनस पुट कामरान थईम खे अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त नींगर अनस थईम घर ॿाहिरां आइसक्रीम वठणु वियो त जवाबदार खेसि अगवा कयो। जवाबदार ज़रखेल वारो रस्तो वठी मुख़्तलिफ़ लिंक रोड इस्तेमालु करे रहीमाबाद वारे इलाइक़े में पहुता आहिनि। दादू में मुबैना तौर दोस्त नौजवान खे ज़हर ॾेई छॾियो। बी सेक्शन थाणे जी हद एक्साइज़ ऑफिस भरिसां नौजवान वज़ीर शाहणीअ खे दोस्त कोल्ड ड्रिंक्स में मुबैना तौर ज़हर विझी पियारियो। नौजवान खे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। लाश घर पहुचण ते कोहराम। नौजवान जे पीउ यार मोहम्मद शाहणी चयो आहे त नौजवान वज़ीर शाहणीअ जे 22 जून ते शादी रथियल हुई। ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे। असांजूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। 8 ॼणा अजल जो शिकार। औरतुनि ऐं ॿारनि समेत 26 ॼणा ज़ख़्मी। सरहद भरिसां सखर मुल्तान मोटरवे ते मज़दा कल्टी थियण सबबु 3 ॼणा फ़ौत 8 ज़ख़्मी थी पिया। फ़ौतुनि में अलीपुर वासी बिलाल पुट ख़ादिम जिसकाणी, मज़हर पुट फ़क़ीर मोहम्मद ऐं ज़ुल्फ़कार पुट महराब गबोल शामिल। पुलिस मूजिबि मज़दा कराचीअ मां पंजाब वञी रही हुई त ड्राइवर खे निंड अचण सबबु हादसो पेश आयो। टंडो मस्ती भरिसां हादसे में 2 ॼणा फ़ौत 6 ज़ख़्मी। फ़ौतुनि में खैरपुर वासी अल्ताफ़ सुहाग ऐं ॻोठ ॾावरो वासी शमन फुल पोटरो शामिल। ठटो भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर। नौजवान अली ख़ान मलाह फ़ौत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हिंगोरजा भरिसां क़ौमीअ ते 2 कारुनि विच में टकर। संतोष कुमार फ़ौत। हिकु औरत समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। काज़ी अहमद भरिसां मज़दा कल्टी थियण सबबु 1 ॼणो फ़ौत। सुञाणप पंजाब वासी वापारी सदाम हुसैन तौर थी। कराची एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में लॻल बाहि 3 फैक्ट्रियुनि खे वकोड़े वरितो। 13 कलाक गुज़रण बावजूदि बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। फैक्ट्रीअ जी इमारत जो हिकु हिसो किरी पियो, 5 ॼणा ज़ख़्मी। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि मजमूई तौर 20 फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। धुएं सबबु रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। भरपासे जे फैक्ट्रियुनि खे ख़ाली करण जो अमल बि जारी आहे। फायर ब्रिगेड ऐं रेस्क्यू 1122 वाटर कॉर्पोरेशन खां मदद तलब करे वरिती। CEO वाटर कॉर्पोरेशन लांडी ऐं शेरपाऊ हाइड्रेंट्स ते एमरजेंसी लागू करे छॾी। तर्जुमान मूजिबि वाटर कॉर्पोरेशन वाक़े वारे हंधि तरफ़ टैंकर्स रवाना करे छॾिया आहिनि। DC दादूअ जी कीरथर जे जाबलू पटीअ में लॻल बाहि ते ज़ाब्तो आणण जी दावा। DC दादू तरफ़ां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त शाही मकान लाड़ी लक ऐं कारोकोट वटि 5 ॾींहंनि खां लॻल बाहि विसामजी चुकी आहे। पधिराई में दावा कई वई आहे त बाहि जे नतीजे में को जानी या माली नुक़सानु न थियो आहे ऐं न ई जंगली जीवत मुतासिर थी आहे। 3 ॾींहं अॻु DC दादू मुर्तदा शाह कारोकोट में बाहि लॻण जे तरदीद कई हुई। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे DC दादू मुर्तदा शाह चयो त बाहि बलूचिस्तान जे माछियाणे वारे इलाइक़े में लॻी आहे। कारोकोट ऐं ॿियनि मुतासिर इलाइक़नि जे रवासियुनि वाही पांदीअ में एहतजाज कंदे चयो हो त चौपाई माल समेत नायाब नसुल जा जानवर सड़ी मरी विया आहिनि ऐं वणनि ॿूटनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। बाहि मुतासिरनि ते ज़ाब्तो आणे नुक़सान जो अज़ालो करण जो मुतालबो कयो वियो। पीरोमल वेझो RD 111 वटां खेपरो कैनाल खे लॻल घारो 15 कलाकनि बाद बंदि कयो वियो। 100 फुट खां मथे लॻल घारे सबबु 10 ॻोठ ऐं वणनि जो फ़सुलु पाणीअ हेठि।
पाणी हेठि आयल ॻोठनि में रज़ा लसकाणी, इब्राहिम राजड़, करीम राजड़ समेत ॿिया ॻोठ शामिल। मुतासिर घर ख़ाली करे महफ़ूज़ हंध मुंतक़िल। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त आबपाशी अमलदारनि जे नाहालीअ सबबु घारो लॻो। आबपाशी अमलदारनि रिश्वत न मिलण सबबु खिपरो केनाल मां निकिरंदड़ शाख़ूं बंदि कयूं, जंहिं सबबु घारो लॻो। नुक़सान जो अज़ालो कयो वियो। ऐं ईद उल अज़हा जो ॿियो ॾींहुं सॼे मुल्क में सुनत इब्राहिमी तहत जानवरनि जी क़ुर्बानी जो सिलसिलो जारी। घरनि में औरतूं मज़ेदार खाधनि जी तयारियुनि में रुधल। सिहत जे माहिरनि जी गोश्त घटि खाइण जी सलाह। माहिरनि जो चवणु आहे त शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल ऐं दिलि जा मरीज़ ख़ासि तौर ते एहतियात कनि। कराची शहर में जानवरनि जा ओझ रोड रस्तनि ते पयल। कमिश्नर लाहौर ज़ैन बिन मक़सूद चयो आहे त क़ुर्बानीअ जे जानवरनि जा ओझ ठिकाणे लॻाइण बैदि शहर जे रोड रस्तनि ऐं घिटियुनि खे अर्के गुलाब सां धोई साफ़ कयो पियो वञे। लाहौर शहर मां ईद जे पहिरें ॾींहुं 18,000 टन ओझ खयां विया। कलम 144 जी भञकिणी करण ते 7 केस दाख़िल करे शहरनि ते ॾंड लॻाया विया।